दस तदे मुझे दिल पर अली मुर्की फरमायो तू त रस्तो उहो तो पुछी जंहिंजी मंज़िल त फ़क़त बिन कदमन जी मंज़िल घणन कदमन जी बिन कदमन ते जन्नत आ पुछण वारे अर्ज कयो सुणा हेडी वडी जन्नत दुनिया दीवानिया ता फरमायो था बिन कदमन ते शेरे खुदा फरमायो हा बिन कदमन ते आ सोना जे बिन कदमन ते आ त देर न कर जो ब कदम बुधा शेरे खुदा फरमायो हिकड़ो कदम नफ्स ते बियो सिधो जन्नत में जन्नत जी मंजिल या थे दुखी जन्नत जी मंजिल इया थई जिंजल रात दी तड़पंदा हो जो तो अल्लाह जे रजा वारो मकाम आ बस एतरो रुगी कर हिकड़े सा झेड़ो कर हिकड़े सा प्यार कर पो वेही दुनिया ते ठठई ठांगर कर हिक सा झेड़ो कर हिक सा प्यार कर नफ्स कुत्ते सा झेड़ो कर मुझे करीम रब सा प्यार कर बस पो वेही तू मजो दिस पो वही तू मजो दिस मुसलमान याद रख ही जेकी कुछ थी रहो आ ये मुझे आका जो कुर्ब ना है तो चाहे याद रख महबूब एतरा करीम हन हे जबलन ऐं जंगलन जे विच में छा तुंजी ताकत आ जो मुझे महबूब जो मिलाद कयो थे जवाब दे ये अंबखान जी ताकत आ ये दिलावर जी ताकत आ ये बिलाल जी ताकत आ ये जेके दोस्त आया हो परे परे खां छा तवा पंजे ताकत आयो हर गिज न खबरदार थी ये कहजी ताकत ना है मां तो खा तो पूछा जेका चकमक होंदी आ उन जो कम छा होंदो आ चो छिकण छिकण के जो कम होंदो आ जवाब दे गाला अज फकीरी इश्क जी कचहरी आज तकरीर ना है चकमक जो कम होंदो आ छिकण लेकिन चकमक प्लास्टिक के कान छिकींदी काए के कान छिकींदी मिट्टी के कान छिकींदी कपड़े के कान छिकींदी नौ स्टील भर में रख चकमक ने जे वेझो कान विंदी पर मुझा यार जे कल्ह लोह जी धात भले जंगल हुजे किन्नी हुजे चकमक जे साम्हूं ईंदी छिके उनखे पंहिंजे छातीअ सां लाईंदी आ चकमक जो कम छिकण मां पहिरी अर्ज कयो त सफ़ा तोवारी झंग जी बोली गालाईंदुम ओ जबलन में रहण वारा तोखे ॿुधाइण थो चाहियां त ही तुंहिंजो कमाल नाहे ही मुंहिंजे मदीने वारे मीर जो कमाल आ ओ मुझा मुसलमान भा याद रखी छड़ जा चकमक जो कम छिकण होंदो आ छो त मता सोची त जे कने महबूब जी ताकत छिके रही आ ओ फलाणो त हेडो वडो मौलवी आ ओ त मिलाद कोन थो करे फलाणो हेडो वडो रईस आ ओ त मिलाद कोन थो करे मां इन करे पहिरी तोखे ॿुधायो त लोह जी धात भले जंगल भी हुजे पर चकमक छिके ईंदी स्टील भले 9 गिलास रखी दिस चकमक उन जे वेझो ई कान विंदी हाणे जवाब कहिड़ो मिलियो तोखे जवाब इहो मिलियो चकमक छिकींदी ज़रूर आ कम ई उन जो छिकणा पर उन खे छिकींदी आ जंहिंमें लोह जी धात मौजूद हूंदी आ मदीने मां नूरानी नजर थींदी जरूर आ मगर उन ते थींदी आ जंहिंजे दिल में मुझे महबूब जे इश्क जी धात मौजूद हूंदी आ हे पाण न आयो है हे तू पाण न आयो है हे मुझे महबूब मुस्तफा तोखे घुरायो आ मुझो करीम रब जेके चाहिंदो आ मदीने जो मीर जेके चाहिंदो आ उन जे मथा मेहरबानी थींदी आ इते जो इते तोखे मिसाल ॾेई हलां मुझो महबूब आयो मक्के जे शहर में अबू जहल भी सुबह शाम ॾिसंदो आ अबू लहब भी सुबह शाम ॾिसंदो आ जेके सुबह शाम ॾिसन पया मुझा दोस्त अजीज जेके सुबह शाम ॾिसन पया ॾिसन त पया पर उहा धात कान हुई जवाब ॾे ॾिसन त सुबह शाम पया पर उहा धात कान हुई ऐं जन में धात हुई हबश में वेठो हुयो
रंग जो कारो आए है रंगणे जो कारो आ हबश जे रहण वारो आ अमीर नाहे हसीन नाहे मालदार नाहे पर धात अल्लाह उन जे सीने में पैदा कई हुई वेठो त हबश में हुयो पर मक्के वारे मदीने वारे महबूब जे रहमत वारी चकमक ही जो छिकडनी बच्चा बार छदे मुझे मुस्तफा जो गुलाम बणजी वयो आ सलमान फारस में वेठो आ काथे वेठो आ जवाब दे फारस में वेठो आ अबो उन जो मुझा दोस्त अजीज उन वक्त में जेके आतश कुजा होया जेके बाहिजा पुजारी होया हजारे सालन का बाहिजा पुजारी मौजूद होया सलमान फारसी जो बाबो उन बाहिजे पुजारन जो भी चंगो मुड़सा कादे बाहर वीदो आ बच्चे के संभाल ला छडे वीदो आ ओ मुझा दोस्त अजीज हाजी गुलाम नबी महेसर जो शेर ज़हन में अचे वयो उन आशिक दीवाने चयो भलाई जहीं जे भागन में ओहो असुली न भूलबो भलाई जहीं जे भागन में ओहो असुली न भूलबो जेको महबूब जे दरता पिनी खैरात पल है चो चो जेको महबूब जे दरता पिनी खैरात पल बोआ उन जो रूह में कहसा कदह भी को नरल बोहा उन जो रूह में कहसा कदह भी को नरल बो आज को महबूब जे दरता पिनी खैरात पल बोआ न कहीं दिल की रजे दरते न हाकिम वजीर जे दरते है असा सिरड़ो झुकायो आ मोहम्मद मीर जे दरते असा सिरड़ो झुकायो आ मोहम्मद मीर दे दरते हकीमन हाकिमन खाहिया हमेशा याद हलबोआ उन जो रूह भी कहसा कदह भी को नरल बोआ जेको महबूब जे दरता पिनी खैरात पल बोआ फारस में वेठो आ काथे वेठो आ गाला गाला काथे वेठो आ अमीर जो बच्चो आ दुनिया उते इबादतों करण पूजा पाठ करण दिया पी उनके निगर निगर निगरान बनाए छड़े थो वने पर मुझा दोस्त अजीज वरी गाल सागी जगह ते चे वई त अंदर में जेका धाता या पाणी कान पैदा थींदी आ जेके चाहींदो आ ॾेई छॾींदो आ जबल त हज़ारे हन जबल त हज़ारे हन पर कहीं कहीं जबल में आए है मानू त करोड़े हन पर कहीं कहीं मानू में पूरे बहार जी दिया जबल त हज़ारे हन पर कहीं कहीं जबल मां सोन जी धात निकर दिया जै मां सोन जी धात निकर दिया भले पहाड़न जे विच में हुजे कायनात पाणी दीवानी थी पहुंची विंदिया पहुंचंदी आ या न जेका शे जंहिंजी दीवानी हूंदी आ उहा शे उते पहुंचंदी आ माखी केतिरो बि लिकाए हार 2 मिंटन में ॾिसंदे माकोड़ा मखियूं पाण ई पहुची वेंदियूं किवलियूं पाण ई पहुची वेंदियूं जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो आ मुंहिंजो रब उनखे उन खां धार कोन कंदो आ
भले केतिरो बि लिकाए छॾ आज़माइणो अथई त हींअर ई वञी आज़मा गुड़ जी ज़री मिठड़ी आखण माखीअ जी ज़री मिठड़ी आखण मिस्रीअ जी ज़री मिठड़ी आखण लिकाए लिकाए वञी भले दीवारनि ते मथे रख हिकिड़े ॾींहं जे अंदरि ॾिसंदे कमरे तुंहिंजे में फर्श लॻा पिया आहिनि टाइलूं लॻियूं पियूं आहिनि ख़बर कान पवंदई त कीलियूं किथां आयूं जेके खाई रहियूं आहिनि यादि रखी छॾिजां जंहिंखे जंहिंसां प्यार हूंदो आहे मुंहिंजो अल्लाह उनखे उन ताईं ज़रूरु पुॼाईंदो आहे जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह चो त मुंहिंजा दोस्त कील जो जियापो मिठाणा माकोड़े जो जियापो मिठाणा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन जी ग़िज़ा मिठाणा अल्लाह उन्हनि खे महिलनि ताईं बि पुॼाईंदो आहे न त छा जॻह जी हाइट छा नंढड़ी कील मुंहिंजो अल्लाह उनखे ताक़त ॾींदो आहे पोइ तूं छो नथो सोची जेको नंढड़ी कील खे पंहिंजे मंज़िल ताईं प्यार जे करे पुॼाईंदो आहे उहो मुंहिंजो करीम रब पंहिंजे बाने के महबूब ताईं कीअं न पुॼाईंदो जरूर पुॼाईंदो पर इहा अंदर में धात पैदा कर इहा अंदर में धात जेके अल्लाह ताला अता फरमाईंदो आहे हा रब दरड़ो बंदि कोन कयो आहे अगर तुंहिंजे अंदर में धात नाहे अगर तुंहिंजो कल्ब कटिजी वियो आहे हा हा अल्लाह जे महबूब जे दरड़े ते हलियो आहे मदीने जे ताजदार जे दरड़े ते हलियो आहे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो कंहिंजे लाइ फरमायो जो जन जे अंदर में धात मौजूद नाहे जन जो गुनाहन जे करे कल्ब कटिजी वियो आहे मदीने जे साईं फरमायो दुनिया जे को थां कटिजी वेंदो आहे उनखे कलई करे साफ़ कबो आहे खाइण जे लाइक बणिजी वेंदो आहे पर जे दिल खुदा ऐं मुस्तफा खां कटिजी वेंदी आहे वसिक़ालतुल क़ुलूब इला ज़िक्रिल्लाह जॾहिं अल्लाह जो ज़िक्र उन दिल जे मथां थींदो आहे त उन जी कट भी लही वेंदी आहे धात मिली वेंदी आहे जे कल्ब वियो थई कटजी जे कल्ब वियो थई कटजी अदा अच मुझे सजण सां ईअं वटे साबुणो हणंदई सुरहो कीन घुरंदई घटे अहिड़ो ॾींदई दस जो मिलाईंदई मदीने जे मीर सां अल्लाह वारनि जो कमु कहिड़ो आहे जो पतण विछाए वेठा अल्लाह वारन जो पतण वारो कम मुझा दोस्त बुडण कोन ॾींदा आहिनि मां अर्ज़ पे कयो फारस जे मुल्क जो सलमान फारसी वाह सलमान तुंहिंजा नसीब बेटो त मुझा दोस्त अमीरी हाल में आ पर उहा जेका धात अल्लाह अंदर में पैदा कई आहे उन अंदर में चुरपुर पैदा करे छॾी आहे अंदरों आवाज़ तो जे ऐ सलमान इन बाह में छाहे तुंहिंजी मंज़िल हीअ बाह न आहे अंदर में आवाज केर पैदा कंदो आहे चो मुंहिंजो गाला गाला मुंहिंजो जे अन्या समझ न अचई त रब जो क़ुरान पढ़ा पर बस तू दीवानो हई जंग जे रहण वारो तोखे जो क़ुरान जो आयतूं पढ़ी ॿुधायां तोखे तर्जुमो ई ॿुधाईंदो ला काफ़ी आहे या क़ुरान पढ़ा व औहैना इला उम्मी मूसा फ़इज़ा ख़िफ़्त अलैहि फ़अल्क़ीह फ़िल यम वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन अल्लाह जी ज़ात तर्जुमो बुध अल्लाह जी ज़ात जॾहिं मूसा कलीमुल्लाह अमड़ जे पेट मां बाहर आयो 70,000 बचड़ा अगे ही फिरौन कुहाए चुको घणा गाला गाला घणा
रवायतों मुख्तलिफ 30,000 40,000 70,000 पर चूंकि इन गाल में अजमत मुस्तफा है इन कर दीवानो चंदो त नंबर वधल होजे छो तो मुझे आका जो शान जाहिर थी जो जैसा प्यार होंदो न वो तो न महबूब ता कुर्बान वींदो न अजीजा ने मन 70,000 बचड़ा बेनियाज रब बगैर सबब जे कोहराए थो ॾियण वारो भी पाण कोहराइण वारो भी गला गला बाग जो माली मालिक पाण कच्चो पटे संदस मर्जी पक्को पटे संदस मर्जी लेकिन अल्लाह जे हिकमत ने निहार मुझे बेनियाज रब जो हिकमतूं हन केड़ियूं हिकमतूं हन अल्लाह कायनात के देखारण चाहिंदो आ गाल रहजी न वने जेडी मल मुजा दोस्त अजीज बचड़ो हजरत मूसा अलैहिस्सलाम पांजे अमड़ जे झोली में अल्लाह सलामती सा पैदा फरमायो मां परेशान हाने छा कया रब कुरान में बुधायो आ तमा अल्लाह मूसा अलैहिस्सलाम जे मां जे दिल में ख्याल विधो मकसद मुझो एतरो आ अल्लाह जदह राजी थींदो आ त दिल में ख्याल पैदा करे छडींदो आ दिल में ख्याल केर पैदा कंदो आ जवाब दे मुझो अल्लाह हाने चढ़ी आयो त भला थोड़ो अगते निबेरे वठांस अल्लाह फरमाए त मां अल्लाह मूसा कलीमुल्लाह जे मां जे दिल में ख्याल विधो गमगीन न थी मायूस न थी दुखारी न थी मां अल्लाह जे तुझे पेट में सलामत रखियो आ बख्शे ॾियण वारो भी मां आहियां तू इन बचड़े के संदूक में बंद करे दरिया जे हवाले कर इस त तुझो रब कीअं थो मोटाए तुझे झोल में पहुंचाए मादी थी न मारुई वाह लतीफ अल्लाह तुझो अल्लाह भी आगे मादी थी न मारुई तुझो अल्लाह भी आगे सबन वरन जा दुखड़ा अल्लाह हिक लहज़े मंझ लागे उहो ही मालिक आहे जेको माग पहुंचाईंदी मारुई ये कणी चो उहो ही मालिक आहे जेको मदीने पहुंचाईंदी जबलन वारा मारुया के माग मिलियो सा गुनहगारन के मदीने जो माग मिलियो ओ मुझा दोस्त अजीज उन बेनियाज रब जे कुदरत दे निहार अल्लाह ताला पाण इंतजामात फरमाया ओडा नढड़ो बचड़ो केड़ी मां जेका संदूक में वेड़े दरिया जे हवाले थी करे अल्लाह फरमाए तो उन जे दिल में मां रब ख्याल विधो उन संदूक के दरिया जे हवाले करे छड़ियो फिरौन ऐं बीबी आसिया बिन्ही दिसी वरतो जेडी मल संदूक के अगते आंदो वयो जडे बचड़े के खोलियो वयो त मुझा दोस्त फिरौन भी गड्डा बीबी आसिया भी गड्डा बीबी आसिया निहारे चवे थी केडो न मुझे अखन जो ठारा इते बियार एकड़ी गाल समझाई आहे इल्मी पर सौली करे तो समझाई फिरौन के नजूम ने बुधायो त गाल बुध ओहो जवान पांजे मां जे पेट में अचे वियो थई जेको तुझे तख्ते के गला गला जेको तुझे हुकूमत के खत्म कंदो थोड़ो सोचो जेके नजूमी एतरो बुधाए सघन पिया ऐं बुधायो तो वो बचड़ो मां जे पेट में अची चुको थई फिरौन जेको तुझे बादशाही के खत्म कंदो जवान थियण खां पो लेकिन उन्हें नजूमी इहो न बुधाए सघिया त उहा मां कहिड़ी आहे जंहिंजे पेट में वेठो डाडो तवज्जो काबिल तवज्जो जुमलो एतरो जेके बुधाए सघन था त मां जे पेट में वो बचड़ो अची वयो थई जेको तुझे बादशाही के जवान थी पो खत्म कंदो एतरो इल्म उन नजूमन के पर इहो इल्म नाहे त उहा मां कहिड़ी आ सवाल जो जवाब कहिड़ो मिलियो रब चाहे तो मां जेकी चाहींदो हां ओहो ही उन खे अता कंदो हां
मां अल्लाह जेके जेतिरो चाहींदो हां उनखे ओतिरो अता कंदो हां। रब खां सवाल कयो मुंहिंजा मौला बेशक तूं जंहिंखे जेतिरो चाहीं ओतिरो अता करी। भला कंहिंखे इल्म कुल बि अता कई। रब चए थो हा कयो अथमि। मौला कंहिंखे रब थो चवे जंहिंजे लाइ कुल काइनात बनाई। अल्लाह फरमाए थो हा इल्म कुल भी अता कयो थम। मौला कंहिंखे अल्लाह फरमाए थो उन महबूब खे जंहिं महबूब अल्लाह मां अल्लाह काइनात जो ज़रड़ो ज़रड़ो सजाए छॾियो आहे। उन महबूब खे इल्म कुल अता करे छॾियो आहे। जॾहिं कुझु बि न हुयो उहो इल्म बि मां अल्लाह पंहिंजे महबूब खे ॾेई छॾियो आहे। त मुंहिंजा दोस्त मां मोटी पंहिंजे जॻह ते अचां तोखे जेका ॻाल्हि पे ॿुधाइणु चाहियमि त मुंहिंजो अल्लाह जॾहिं चाहींदो आहे त दिलनि में गाला गाला दिलनि में ख्याल भी पैदा कंदो आहे। सलमान फारसी उन बाहि आतश कुजा जे पुजारीअ जो अगवान सरवान जो पुट्रा वेठो त उते आ पर दिल में ख्याल थो अचे त हीअ ॻाल्हि ग़लति आहे। छो न उन यार जे पोयां लॻा जेको मूंखे पंहिंजे करीम रब जे दरबार में पहुचाइण वारो आहे। पीर कोन्हे घर छॾियईं अंगण छॾियईं मिल्कियत छॾियईं माइट छॾियईं सभु कुझु छॾियईं। कहिड़े इश्क में नाले जी ख़बर कान्हे। सोच त सही नाले जी ख़बर कान्हे ज़ात जी ख़बर कान्हे शहर जी ख़बर कान्हे। वञी कंहिं ईसाई राहिब वटि पहुतो अचे उनखे ज़ोर ॾिनई अचे उन जी ख़िदमत कयईं। छो थो ख़िदमत करे तूं त आतश कुजा बाहि जे संभालींदड़ जो बचिड़ो आहे छो थो ख़िदमत करे। चए थो ख़ुदा जे वास्ते मूंखे उन पीरीअ जो ॾस ॾे जंहिंजे दीदार करण सां मुंहिंजो सुणो रब मूं ते राज़ी थी वञे। राहिब ख़ामोश मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़िदमत कंदे कंदे जॾहिं उन राहिब जो मौत जो टाइम क़रीब आयो चवे थो मां त वञे थो फलाणे राहिब ॾे वञ। वरी उतां निकितो फलाणे राहिब ॾे बच्चा ॿार सभु कुझु छॾे आयो। जॾहिं उन राहिब जे मौत जो टाइम क़रीब आयो उहो राहिब चवेसि थो ॻाल्हि ॿुध हाणे ॾस मां थो ॾियईं जीअं निकितो हई इहा इश्क जी बाहि खणी अॻिते निकिरजा ॾींहं परे कोन्हनि जो महबूब जो दीदार कंदे। लोचीन से लहन लतीफ सरकार छा फरमायो बैत पढ़ा सिंधी समझी वेंदो न। जा जाना है जरूर अल्लाह ताता ना है तबीब को जा जाना है जरूर ताता ना है तबीब को जुसे सुरियो सूरत करे वे जो वर पयो। माना गरीबन के समझ कान आई मां खोले ॿुधायां। लतीफ सरकार फरमाए थो जा जाना है जरूर ताता ना है तबीब को। चवे तो जेसिताईं ॾाठ में सूर न पवंदे तेसिताईं ॾाठ जे सूर जे डॉक्टर जी ख़बर कान हूंदे। पेट में सूर न पवंदे पेट जे सूर जे डॉक्टर जी ख़बर कान हूंदे। कन में सूर पवंदे त सॼे इलाइक़े जे डॉक्टरनि जी ख़बर पवंदे। अलीआबाद में फलाणो डॉक्टर खाणोठ में फलाणो जामशोरे में फलाणो यानी जंहिंखे जेको मर्ज़ लॻंदो आहे डॉक्टर भी उनखे उहो मिली वेंदो आहे। लतीफ तो चवे अंदर में मरीज़ मुस्तफ़ा बणिजी वञ त महबूब मिली वञे। जंहिं मर्ज़ जो मरीज़ थींदे न डॉक्टर उहो तोखे मिलंदो। इन करे त आशिक वेचारा जेके दीवाना परवाना उहे चवंदा आहिनि छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी तुस मदीने घुमागे अचो छो था हर हर हकीम
मन दे मुखे खणो चाको थी दुस मदीनो घुमागे अचो मुझे दर्दन जिबी का दवा काना मुझे दर्दन जिबी का दवा काना मुखे आका जे दरते पुजागे अचो मुझे दर्दन जिबी का दवा काना मुखे मतनी जे दरते पुजागे अचो। अल्लाह अल्लाह दिल चवे थी शेर पढ़ा दिल चवे थी आका जूं ॻाल्हियूं कयां टाइम थोरो आहे वधण दे अॻे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन राहिब भी ॾस ॾेई छॾियसि ओ उन चकमक लोह जे धात ते थो अचां जबलनि जे रहण वारा यादि रखी छॾिजां आधी असुर जो जबलनि जे विच में लुंडियूं लताड़े तो महबूब जे मीलाद में पहुची ऐं तूं नथो पहुची ऐं अंदर में तुंहिंजे में धात आहे जेके चकमक छिके मिलाए रही आहे तुझो वसन आहे तोखां वधीक चङा भला कोड़ घुमदा हूंदा अदाहल आदा तहां थी अचो ओ कीअं अचनि जंहिं वटि आहे स्टील ॾिसण में त ॾाढो सुहिणो साफ़ आहे पर चकमक जो हुन सां वास्तो ई कोन्हे को वरी ॾिस त सादड़ा लीड़ नहाणा ग़रीब मिसकीन हारड़ो छॾे काॾे महबूब जे मीलाद ते थो वञा बनीअ जो कमु छॾे मज़दूरी छॾे काॾे महबूब जे मीलाद ते ए तूं नथो अची जेका धात अथई उन खे चकमक छिके रही आहे। अज़ीज़ाने मन सलमान फारसी गाल तवील थी वंदी मां मीलाद ते ॻाल्हाइण तो चाहे बस थोड़ो मुखे 2 मिनट ते वधण दे। सलमान फारसी मुंहिंजा दोस्त उन राहिब जेॾी महिल उनखे आख़िरी ॾस ॾिनो हाणे वञ काॾे वञ चई यसरब नाले शहरा छा शहरा यसरब नाले केर ईंदो चई मुंहिंजो महबूब अल्लाह जो आख़िरी नबी चवे तो आखिरी नबी जो नालो बुधा चवे तो सुनो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे तो भला मां कीअं सुञाणा कीअं ख़बर पवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सलमान के जेके पता पार ॾिने बस उन्हनि मां हिकिड़ो अधु मां ज़ाहिर कयां चवे तो सलमान बस उन महबूब जी हिकिड़ी निशानी ख़ासि करे यादि कजां त कॾहिं बि सदके ऐं ज़कात जो माल न वठंदो भले केतिरो भी कीमत वारो हुजे पर तोहफ़ो जे कॾहिं टके जो हूंदो तॾहिं बि मुर्की महबूब क़बूल कंदो। हाणे गौर कर ॾस केर थो पियो ॾे चो ईसाई राहिब ॻाल्हा ॻाल्हा अॼु जा मुस्लमान तुंहिंजे मथां अफ़सोस आहे कलमो बि मुंहिंजे महबूब ते थो पढ़ी उम्मती भी मुझे महबूब जो हई तुझे चेहरे ते सुहारी भी सुन्नत छो रखी दई सुहारी जे तो महबूब जी सुन्नत आ जे इहा सुन्नत तोखे न हुजे जे कदे इहा तोखे सुन्नत न हुजे त तोखे दुनिया में इज्जत करे आडो केर बिहारे जवाब दे। हिकड़े मिनट ला सोचो ओ मौलाना साहब जुमला उन मौलाना साहब के ओ मौलाना साहब वजीर आजम इमरान खान भी बीठो हुजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ भी हुजे सैयद मुराद अली शाह भी हुजे बे पहरिए जे नमाज जो टाइम थियो आ अज़ान अचे वई नमाज अदा करणी आ बुधाए त इमरान खान पेश इमाम थींदो या जनरल बाजवा थींदो या सैयद मुराद अली शाह थींदो जो टई कोन थींदा ॻोल्हींदा त उहो काॾे वियो जंहिंजे चेहरे ते मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत हुजे। तोखे अंदाज़ो ही कोने मुसलमान त जे महबूब जे सुन्नत जी एतरी ताकत आ तो न आका जो पावर छा हूंदो। दुनिया जा वडे में वडा ओहदा पाकिस्तान जा टई ओहदा सिंध जे लिहाज का वजीर आला आर्मी जे लिहाज का चीफ ऑफ आर्मी स्टाफ विफाक जे लिहाज का वजीर आजम टई मौजूद हन लेकिन मुजा दोस्त अगते मुसल्ले ते अचण जी ताकत नाहे जो त इहो मुसल्लो दुनिया जे कुर्सी जो मोहताज नाहे इहो मुसल्लो अगर मोहताज आ त रसूलुल्लाह जे शरीयत ऐं सुन्नत जो खुदा के मन मुसलमान कदर कर मुझे आका जे नेमत जो हिकड़ी रुगी सुन्नत मुझे महबूब जी जो इहो कमाल आ बुधा तो मुझे आका जो पावर छा हूंदो।
जै दिल पर जे सदके तोखे इमामत मिली आ, जै दिल पर जे सदके मानू तोखे साईं साईं कन, जै महबूब जे करे मानू तोखे पेश इमाम करे पोया तुझे बीहन ऐं तू पांजे अंदर में जे उन पुनन जे ला प्यार नथो रखी तो तुझे जिंदगी ते अफसोस का स्वाबियो कुछ भी नथो चई सके। सुभान अल्लाह। ईसाई राहिबा दस दई रहयो आ, केड़ो दस तो दे मां तो खां तो पुछा ईसाई राहिब इहो दस किथों आंदो भला जवाब दे। चवने तौरेत में डिठो, उन ज़बूर में डिठो, उन इंजील में डिठो तो अल्लाह जो जेको आखिरी महबूबा उन जो ही निशानियों हन केडो न प्यार करण वारो आ। मुझा दोस्त अजीज गाल के वधाया टाइम गुजरी विंदो, अगते मुके केटी बंदर पहुंचणो, लेकिन इश्क वारन सा गद हमा खुश है। रात जो प्या सफर कंदासी अजीजा ने मन उन सलमान के दस मिलियो केड़ो वो महबूब तोहफे जो टको भी कबूल कंदो, खज्जी जी गड़ी भी कबूल कंदो, सदकात ज़कात जा ढेर कबूल कोन कंदो। बी केड़ी निशानियां सुञाणा किए जे परे खां चोॾीअ जे चंड वांगुर पियो चमकंदो। टी केड़ी निशानियां चवे तो मुझे उन महबूब जे बिनी कुल्हन जे विच ते नबूवत वारी मोहर लगल हुंदी। जवाब दे खुदा जो कसम दई तो खां पुछा, खुदा जो वास्तो दई तो खां पुछा, ये तमाम दस ईसाई पादरी दई रहयो आ। बुधा त तौरेत ज़बूर इंजील में जे मुझे महबूब जो रब ये बयान फरमाया, बुधा उन मुस्तफा जो शान छा होंदो। मुझा दोस्त अजीज उन धात तो गाल सजी निकरी पई अचे त सलमान जे अंदर में धात आ केडा कशाला तो कटे। मुझा दोस्त अजीज रस्ते में अगवा थी वयो, चोरन अगवा कयो, खणी वनी किथे मार्केट में विकरो कयो, मार्केट में कह खरीद कयो चो जेको मक्के जे रहण वारो हुयो, जेको मक्के जे रहण वारो हुयो उता खरीद थी काथे पुतो चो जेको मदीने जे रहण वारो हुयो। मदीने में मुझा दोस्त मालिक जे खजन जी खिदमत करे रहयो आ, खजन जी खिदमत करे रहयो आ, दिल में यार के याद करे रहयो आ। चे तो आन मौला ओ आ घड़ी आन महबूब जे मिलन जी, आन मौला ओ आ घड़ी आन आका जे मिलन जी, छो त सिक लगिया सरदार जी सोने मदीने वारे यार जी, आन मौला ओहा घड़ी आन पुनल जे मिलन जी। दिल में तड़पई तमन्ना मौजूदा मालिक जे खजीअ में कम करे रहयो आ, हलाली थी कम करे रहयो आ, एडी मेहनत करे रहयो आ जो मालिक जी दिल खटी वयो आ। वो मालिक खजन जे हेठा वेठो आ, सलमान मथे कम करे रहयो आ। उन बाग जे मालिक जो को दोस्त अची वयो, कचहरी था कन चवे तो यार गाल बुध, चवे तो केड़ी गाल, चवे तो मदीने में हिकड़ो एड़ो महबूब आयो आ जहे दुनिया खेर गुलायो आ। हेदा जुबान मां दोस्त दोस्त सा गाल कड़ी मथे खजीअ जे वणते कम करे रहयो आ। सलमान जीअं कन ते गाल पई हथ रुकजी वयो, दिल दिमाग हेठ थी वयो त मां पुनल जे अंगन ते पहुंची वयो हां। बस वधीक गाल कोन थो कया, जिंदगी रही त वरी कंदो मैं मुंहिंजा दोस्त अजीज थोड़ो अॻिते वधण थो चाहियां या गाल पूरी कयां जीअं तूं चवी। छा थो चवी? गाल पूरी कयां। अल्लाह अल्लाह उन सलमान सुणे आवाज ॿुधो गाल ॿुधी खजीअ जी तैयारी करे कमकार करे काॾे मोहड़ कयईं जो महबूब जे अंगणन ते सुञाणे कोन पयो, खबर कान हुई। हाणे पहिरो दस मिलियो कहिड़ो ॾिसंदे त ईअं चहिरो चमकंदो जीअं सितारनि में चोॾीअ जो चंड चमकंदो आ। लतीफ सरकार खां पुछूं चंड तुंहिंजी ज़ात अल्लाह पाड़िया न पिरीअ सां
चंद्र तुझी ज़ात आऊं पारियां न पिरीअ सां तू अच्छो मजरात मुझो सजण सदाई सोझरो चंद्र चवई सच आशिकन जा ट्रोपाई पाजा अल्लाह जे भाई न मठियां मूर कदह उभरी थोरड़ो कदह उभरी गच जेको मुंह में बरई मच ओ पदम पिरा जे पेर में सलमान के राहिब जो दस मिलियला उन महबूब जी निशानी है थे जीअं जो तुझी निगाह पवंदी इए दिसंदे जीअं तारन में चोॾीअ जो चंड चमकंदो आ इए वो आखिरी अल्लाह जो महबूब पंहिंजे सहाबन जे सथ में चमकंदो हूंदो सलमान आयो मदीने तैयब जो गलन में घुमदो यार जे तरड़े मस्जिद नबवी ते आयो निहारी सुभान अल्लाह वो कैसा समा होगा वो कैसी घड़ी होगी वो कैसा समा होगा वो कैसी घड़ी होगी जब पहली नजर उनके हक चेहरे पे पड़ी होगी जब पहली नजर उनके चेहरे पर पड़ी होगी यह दाल पूछे त को सलमान का पूछे छो त जेको दुख दिसी यार हासिल कंदो वा कदर भी उनखे हूंदो आ मौलाना तू तरवी हलवा खा बकर खा कुकड़ खा उज़ा जो खलू वट तोखे केड़ी खबर त इश्क छा थींदो आ इश्क जी खबर न थई त पुछ इश्क वारन खां त इश्क कीअं थींदो आ इश्क जी खबर न थई त पुछ बिलाल सुहणे खां त यार सां प्यार कीअं कबो आ मौलाना साहब हलवो खाइण सवलो आ फतवाऊं ॾियण सवलियूं हन पर जान जी बाज़ी लॻाइण ॾाढी ॾुखी आ उन सलमान खां पुछ हज़रत खब्बाब बिन मुंज़र खां पुछ जन पंहिंजे जिस्म जे मथां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बाहि में ॻाढ़ियूं थियल उहे सीखूं बर्दाश्त कयूं मगर महबूब मुस्तफ़ा जे दामन मां हथ न कढियो पुछो थई त उन्हनि दीवान खां पुछ जेॾी महिल ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरी वई जेॾी महिल सुहिणे बिलाल जे मथां उन जो मालिक तशद्दुद करे रहियो आ बिलाल बेहोश थी वियो आ वरी जेॾी महिल होश में आयो वरी मालिक तशद्दुद करे वरी बेहोश तो करे हेॾा बेहोशीअ जो आलम जारी आ होॾा मदीने पाक जे मस्जिद नबवी में भी मुझे मुस्तफ़ा जो इजलास जारी आ धात अज बसजी तकरीर ने धात ही चकमक थी आ अजीज़न मां हेॾा बिलाल जी धात तैयारी करे रही आ ओॾा मुझे महबूब जे रहमत वारी जेका कशिशा ओहा बिलाल के छूहे रही आ होड़ा मस्जिद नबवी जे अंदर मुझो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान थो करे अज केरा जेको मुझे बिलाल के आजाद कराए छे बस एतरी देर हुई सैयदना सिद्दीक अकबर हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु बगैर कहे देर जे चवे थो मुझा मौला तुझा करोड़े करम जो मुझे मुस्तफा जो हुक्म थियो अबू बकर पूरे करण जे लायक बणजी वयो आ
हेदा इजलास खत्म थी वयो सैयदना अबू बकर सिद्दीक मुंहिंजा दोस्त अजीज हेडो रवा है हेडो काफिलो आजादी अला रवा ओडा जुल्म जी इंतहा थी रही आ मालिक जेडी मल सुने बिलाल बेहोश थी वयो बिलाल दे निहारे चवे तो दे खबर महबूब जी दामन छडी थोयान बिलाल में गालहाण जेतरी ताकत कान बचिया अख जो इशारो तो देस त हेडे आ अख जे इशारे सां हेॾे मालिक समझी वयो अज बिलाल मञी वयो आ वेझो आयो चवेस तो इशारो देस तो अञा मुझे वेझो थी अञा जेडी बल वेझो थियो त बिलाल कन में तो पुछेस ज़ालिम दे खबर कदे प्यार कयो थई या कोन कयो थई गुस्से जे हालत में बिलाल जो मालिक डाढ़ो थी करे चवे तो हे दिन तकलीफ न पो छा तोखे दर्द न थो थे बिलाल चयो इन करे त ज़ालिम पुछई तो त तो प्यार कयो या कोन कयो ज़हन में उन जे ख्याल आयो वेझो थी पुछांस त सही ए चरियो कहिड़े प्यार जी गाल तो करे मुंहिंजा दोस्त मालिक वेझो थी चेस तो बिलाल सच्ची ॿुधा प्यार कहिड़े जी गाल तो करी चवे तो मूंखे पैदा कंदड़ रब जो कसम तूं जॾहिं ज़ुल्म करण जे मौज में हूंदो हई तूं ज़ुल्म कंदो हई मां अखड़ियूं बूटींदो हा मदीने वारो साम्हूं हूंदो आ मां पियो दीदार कंदो जी तू जुल्म जी इंतहा कंदो हई मां तो यार जा दीदार कंदो हा इते हुंदो ही कोन मूंखे ख़बर कहिड़ी त तूं छा करे जी मां समझदो तूं बेहोश हुई जी बेहोश त उनखे चइबो जंहिंखे ख़बर न हुजे मां त पंहिंजे पुनल जा दीदार कंदो हा जेके आशिक चयो न शिमरा पली तो मस्त था अरे खंजर के वार में मेरा हुसैन मस्त था दीदार यार में जेके दीवाना हुंदा हन न उहे बस रुगी अखिन बूटण जी देर हुंदी आ बस अखड़ियूं ही बूटींदा हन त हू अखियूं खुली वेंदियूं हन जेके पुनल जो दीदार कंदियूं अजीजा ने मन तमा अर्ज पे कयो मौलाना साहब जे कदे मोहब्बत हुजे त तोखे कदर पवे ओडा सोनो बिलाल इन पोजीशन में सैयदना अबू बकर सिद्दीक अचे वयो उन जे मालिक के चे तो हे मुखे दे चवे तो इन के छा कदे हेड़ो तेड़ो बेकार चवे तो मुखे दे चे तो तुजो जको फलाणो भलो भलो तुजो गुलाम आ जेको तुजी देती लेती संभाली दो पढ़ियो लिखियो ओहो दे ची दिनो मई बिलाल दे की झट में सोदो थियो अन्या भी न दींदो मैं हेतरा सवया हेतरा हजार दीनार दिरहम दे चे तो उहे भी दिना मई मुखे बिलाल दे वरी मुड़ी वयो मानन थुक बुजो कई जालिम सबई तुजा मुतालबा पूरा थिया हाने त बिलाल दे छड़े जदे बिलाल के कुल्हड़े का मुजा दोस्त कुल्हड़ो दे सैयदना अबू बकर सिद्दीक वठी थो वने वो दौलतमंद रण करे थो चवे ए अबू बकर मुते सोचो त तू अकुल वारो है अजो खबर पई त तू बेवकूफ है इकड़े कारणे गुलाम जे सौदे में हसीन गुलाम हजारे दिरहम दई थो वनी सैयदना अबू बकर सिद्दीक निहारे चयो ओ बेकदुरा तोखे केड़ी खबर जेको रंग जो कारणो आ बेशक पर ओ मुझे खुदा ऐं मुस्तफा जो प्यारो आ सोदो केड़े बुनियाद ते तो पियो हले जवाब दे गाला केड़े बुनियाद ते दौलत जे बुनियाद ते चो न सूह जे बुनियाद ते चो न जात पात जे बुनियाद ते न इल्म जे बुनियाद ते न केड़े बुनियाद ते चो हिन दिल जे बुनियाद ते सोदो इश्क जे बुनियाद ते सोदो पियो हले मोहब्बत जे बुनियाद ते सोदो हाने हाने वेठा सी मैं हाजी कादिर बख्श नालो शायद दसे पियो त जेडी मल मुझे फसल के नुकसान थिंदो आ पो कहे दोस्त जे करे मशवरो दिनो त इनके स्प्रे करे छडे दिल चयो त न स्प्रे छो कया इनन जे के मारण तो चाहे इनन जो तो पैदा कंदड़ पाण न इहा तवक्कल नंढी ना है याद रखी छड मुझा दोस्त अजीज इहा तवक्कल नंढी ना है छो जो अंदरों आवाज इंदो आ उन आवाज जो मजो ही पंजो होंदो आ उन चो तो मुझे अंदरों आवाज आयो केतरा दफा ये थियो बुढ़ी जा बीणा थी वया इन दफे भी चयो त जेको ॾियण वारो आ मालिक तुंहिंजी मखलूक आ मां नथो चवां ॾियण वारो तूं है ओ इहा जेका तवक्कल आ न इहा बाने के मंजिल ते पहुचाए छॾी
इहा तवक्कल त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वक्त ॾाढो तेज़ी सां गुज़रंदो पियो वञे। अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए। हिकिड़ो दफ़ो तूं दुरूद पढ़ त मां पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे का मीलाद जी हिकिड़ी आज जेका मंज़िल वठंदो आहे कयूं पोइ वरी सुभाणे न परीं वरी अकरो में वरी पोइ गॾिजी वेंदे न। अॼु तोखे हिते मीलाद थो ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि, छो त हिते 11 जा दीवाना आहिनि। अकरो शरीफ़ में तोखे मौज़ू नओं ॿुधाईंदुसि। कहिड़ो? मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी शादी ऐलान नुबुवत खां अॻु में अम्मा ख़दीजतुल कुबरा सां जॾहिं थी 25 साल मुस्तफ़ा जी उम्र हुई, ऐलान नुबुवत 40 सालनि में थियो। उन टाइम ते जेके न मंज़र अखियुनि जे आॾो आया, ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे अॼु बि ॿुधंदे त दिलि ठरी पवंदी वाग मदीने वरी। हज़रत सलमान फारसी जी दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एक दफ़ो वरी दुरूद पढ़।